पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमती नुमाइंदनि ऐं पॉलिसी ठाहींदड़नि खे औरतुनि जे हक़नि बाबति कमु करणो पवंदो ऐं औरतुनि खे समाजी ऐं मुआशी तौर ते सगारो बणाइणो पवंदो। न्यूयॉर्क में वीमेन इन इस्लाम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त औरतुनि ज़िंदगी जे हर शोबे में अहम किरदारु अदा कयो आहे। औरतुनि खे बाइख्तियार बणाइण वक़्त जी ज़रूरत आहे। औरत खे तालीम याफ़्ता बणाइण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।